नमस्ते दोस्तों। मुंहिंजा दोस्तों, लॻभॻि पूरी दुनिया हिंदुस्तान समेत कोरोना जी हिन बीमारीअ करे हिकु भयानक दौर में, हिकु ज़बरदस्त ख़तरनाक दौर में पहुची चुकिया आहे, जिते असांखे पंहिंजे वजूद जो ख़तरो थियणु लॻो आहे। उन वक़्तु डॉक्टर्स दुनिया भर जा असांखे इहा ई सलाह ॾियनि था त असां घर में रहूं, सोशल गैदरिंग्स घटि कयूं, जीअं इन बीमारीअ जो फैलाव न थिए। छाकाणि इन जो फैलाव ॾाढो फास्ट थी रहियो आहे। इन लिहाज़ खां डॉक्टरनि जी सलाह आहे त घर में रहूं। ऐं साॻी सलाह असांजो माननीय प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी असांखे ॾेई रहियो आहे त जेकॾहिं इन बीमारीअ ते फतह पाइणी आहे त असांखे कुझु ॾींहं, कुझु हफ़्ता घर में रहणो पवंदो। 21 ॾींहं हुन असांखां घुरिया आहिनि त तव्हां घर में रहो। घर खां ॿाहिरि जेको आहे हिकु लक्ष्मण रेखा पायो कि इन खां ॿाहिरि वञिणो न आहे। त मुंहिंजा दोस्तो, सिर्फ़ु 21 ॾींहं असांजे लाइ, असांजे परिवार लाइ, असांजे देश लाइ, हुनजी सुरक्षा लाइ असांखां प्राइम मिनिस्टर घुरी रहियो आहे। ईअं न आहे त हू असांखे चए थो त बॉर्डर ते हली करे दुश्मननि सां जंग कयो। उहे बॉर्डर ते जेके लड़नि था उन्हनि जवाननि खे असांजो सलाम आहे, पर असांखे पंहिंजी सिहत, पंहिंजे परिवार जी सिहत, पंहिंजे देश जी सिहत, पंहिंजे प्यारनि जी सिहत खे सालिम रखण लाइ असांखे 21 ॾींहं घर में रही करे इहो सबूत ॾियणो आहे त असीं सभु गॾु आहियूं, गॾु रहंदासीं।